MS प्यार यूट्यूब चैनल ते हिकु भेरो ॿीहर सभिनी सिंधवासियुनि खे भलीकार। सिंधवासियो निगत नाज़ म्यूज़िक जी दुनिया खां कुझु अरसो ॿाहिरि ज़रूरु रही आहे, लेकिन हुन हिकु भेरो ॿीहर जेको आहे अची करे साबित कयो आहे त निगत नाज़ वाक़ई निगत नाज़ आहे। अचण सां ई हुन जो जेको ईद एल्बम आहे 2022 उन पूरी सिंध में धूम मचाए छॾी आहे ऐं ट्रेंडिंग ते हले पई। SR प्रोडक्शन में निगत नाज़ जो जेको एल्बम पंज आहे 2022 ईद एल्बम जेको ईद ते रिलीज़ थियो आहे, उन में निगत नाज़ असां सम्झूं पिया त हिन में निगत नाज़ में कुझु चेंजिंग आई हूंदी, पर निगत नाज़ अॼु बि साॻी आहे। उन जो ॻाइण जो जेको अंदाज़ आहे, हुन जो जेको आवाज़ु आहे उहो ज़बरदस्त आहे ऐं अल्लाह ताला हुनखे अञा बि तरक़ी ॾिए ऐं ख़ुशि रहे। तमामु ज़बरदस्त एल्बम आयो आहे, माशाल्लाह VIP गीत आया आहिनि। सो निगत नाज़ जी जेतिरी बि तारीफ़ करे सघिजे ओतिरी घटि आहे। मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ जे विच में हलंदड़ जेके सोशल मीडिया ते अफ़वाहूं हुयूं, उन्हनि जे हवाले सां बि चयो वञे थो त निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई हिक ॿिए खे गीतनि जे ज़रिए जेको आहे मयारूं ऐं ॾोरापा ॾिना हुया। उन जे निगत नाज़ जी हिकिड़ी वजह इहा बि हुई त निगत नाज़ इन करे ई जेको आहे म्यूज़िक जी दुनिया तां हटी वई आहे। बहरहाल हिकु भेरो ॿीहर निगत नाज़ अची चुकी आहे ऐं हुन जो जेको एल्बम पंज आहे, ईद एल्बम जेको रिलीज़ थी चुको आहे, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस आहे ऐं बहितरीनु शाइर आहिनि।